हाँ, मां हिकिड़ी निमाणी विनती पूरे भारत जे पूरी दुनिया जे सिंधी समाज सां हिंदू सिंधी समाज सां करणु थो चाहियां कि हर जॻह जी पंचायत या हर शहर ही तय करे वठे कि असांखे 100 जिंदा हिंदू सिंधी साल में बचाइणा आहिनि, हुननि खे स्पॉन्सरशिप ॾियणी आहे, हुननि खे भारत घुराइणो आहे, हुननि जे ॿारनि जो ध्यानु रखिणो आहे। अगरि 2200 हंधि भारत में सिंधी स्प्लिटेड आहिनि, अगरि 2200 हंधि पाण 100 माण्हू हर साल घुराइणु शुरू कंदासीं त तव्हां सम्झी हलो पाण लख ई लाख माण्हुनि खे बचाए वठंदासीं। हीउ ॾाढो वॾो कमु आहे, ॾाढो वॾो सेवा जो कमु आहे। ऐं साईं झूलण पाण खे मौक़ो ॾिनो आहे कि पाण पंहिंजी जिंदा नियाणियुनि खे, ॿारनि खे, भाउरनि खे, भेनरुनि खे बचाए सघूं। त पूरे भारत जो समाज अगरि सोचे वठंदो त पाण हुननि अहिड़े माण्हुनि खे बचाए सघंदासीं जंहिंजो कोई पुछण वारो कान्हे ऐं जंहिंजी ज़िंदगी रोज़ु दाव ते लॻियल आहे, जंहिंजी नियाणियुनि जो शील, हुननि जो सम्मान, मान सम्मान दाव ते लॻल आहे। त पाण खे सभिनी खे मिली करे प्रयास करणु खपे। इहा ई मुंहिंजी निमाणी विनती सॼे भारत जे ऐं दुनिया जे सिंधी समाज सां आहे।